शाह उम्मीद अली सां कराई 1994 मुझो भाई मुझो उन जे लाइ दुआऊं आहिनि ऐं मीरपुर जा जेके भी माण्हू आहिनि उन्हनि के सलाम असांजे हिन दोस्त जे लाइ भरपूर बिन हथनि जूं भरपूर ताड़ियूं वॼायो छो त ही असांजे सिंध जो असांजे पाकिस्तान जो हिकिड़ो सरमायो आहे ऐं ईअं सम्झो त इन सां जेकॾहिं हफ़्ते जे अंदरि या ॿिए हफ़्ते जे अंदरि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल न थींदी आहे हिकिड़ो ज़हनी तरह सुकून न ईंदो छो त हीउ मुंहिंजो मोमिन भाउ आहे हैदरी भाउ आहे ऐं हिन जी मोहबत जिन मुर्शिदनि सां आहे उन सां मुंहिंजी बि मुर्शिद आहे शल हिन जो घर हिन जा बचड़ा सदाईं शादो आबाद हूंदा। अॼु असांजी रिकॉर्डिंग हुई कंहिं ड्रामे जी ज़ुल्फ़कार भाउ ऐं आउं परे खां कई आयासीं पर ईअं सम्झो अॼु ही मेड़ा को ॾिसी मंच ॾिसी सभु दोस्त ॾिसी दिलि ऐं अखियूं ठरी पियूं आहिनि। मुंहिंजो सलाम आहे उमेदरी खे ऐं हिन जिन प्रोग्राम कयो आहे फर्ज़ंद मलक खजू उनखे ऐं उन दोस्तनि खे जिन ही उहे अज़ीम इंसान आहिनि अज़ीम एक्टर आहे जंहिंखे पूरी दुनिया हर वक्त हर घड़ी याद कंदी। ताज़ो असांजो ड्रामो दर्दन जो दरिया उन ड्रामे में हिन जो भाउ हुयुसि मल्हार मस्तानो। सच पुछो मां कराची में हुयुसि मुझे घर में आखिरी जेॾी महिल वाइंड अप ड्रामे जो हले पियो त मामे मूंखे फोन कई मुंहिंजी ओता कदे के ठरी मीर बाह जा माण्हू के ईअं सम्झो खैरपुर जा माण्हू काफ़ी माण्हू ईअं अचे पहुता त ॼण ही जाई बि मल्हार मस्तानो मरी वियो आहे ऐं एॾो वॾो ड्रामो जंहिंमें आसमा भुट्टो भेण जे कैरेक्टर में हुई। हक़ीक़त पुछो त उते जेॾी महिल ड्रामो असां कयूं पिया बिलावल खोखर हुयो असां टई भाइर हुयासीं पर ईअं पियो महसूसु थिए ॼण असां माना हिकु माउ जा आहियूं ऐं ड्रामे खे ड्रामो करे ॾिठोसीं ऐं सिंध खे दर्दनि जे दरिया रोआरे विधो। आख़िर में मां पंहिंजे उन्हनि पंहिंजे परस्तारनि सां ॻाल्हायो मामे मूंखे ॻाल्हायो त उहे पुछनि पिया सुल्तान किथां जो आहे एॾो वॾो कावड़ वारो। आख़िर में उहो बि रोई पियो उन बि चयो त जल बकरी धनारा जा धक हाणे केरु चवंदो। हक़ीक़त ॿुधो आहे कराची हुन फोन ते मां रोआं पियो त इन्हनि माण्हुनि जी जेका मोहबत आहे तव्हांजी मोहबत आहे त असां आहियूं।